अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं सुबुह जो निंड करे वरिती थोड़ी एक्स्ट्रा। सुराण घर में हूंदी आहे त मुंहिंजी मौज लॻंदी आहे त मां कुझु न कुझु देरि जेको आहे सुम्ही वठंदी आहियां ऐं उन खां पोइ नाश्तो वाश्तो कयो। हाणे असां वञूं था संडे बाज़ारि। हिकु त कुझु भाॼी फ्रूट वग़ैरह वठिणो आहे ऐं ॿियो त कुझु चैरिटी जो सामान वठिणो आहे। सो उते वञी छा छा वठूं था, थी सघियो उते रिकॉर्ड करे सघियमि त ज़रूरु कंदमि ऐं जे न त मोटी अचे तव्हां सां शॉपिंग ज़रूरु शेयर कबी। सो असां ॿई ॼणियूं हाणे हलूं था ॿाहिरि कम ते। उस बि इलाही तेज़ आहे, हवा बि इलाही तेज़ आहे ऐं इहे प्लांट्स मां तव्हांखे ॾेखारींदी थी हलां जेके असांजे कॉलोनी में मुख़्तलिफ़ घरनि जे ॿाहिरां लॻल आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे एॾी वणंदी आहे, हर तरफ़ सावक ई सावक हूंदी आहे। ॿाहिरि निकिरूं था त ॼण दिलि ख़ुशि थी वञे पई। तव्हां ॾिसो त ऐं इलाही घरनि जे ॿाहिरां फ्रूट्स जा बि लॻल आहिनि। ही ॼमूं जो आहे ऐं हिकिड़ो मुंहिंजे राइट साइड ते गुज़री वियो, उहो चीकू जो हुयो। ही नारंगियुनि जो आहे। अहिड़ी तरह सां हर घर जे ॿाहिरां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ्रूट्स जा बि तक़रीबन वण लॻल आहिनि। सुबुह जो हिते वॉक कंदी आहियां मां, इलाही मज़ो ईंदो आहे मूंखे। हिन पासे बि माण्हुनि जूं तयारियूं ठहियल आहिनि, मुंहिंजी अञा न आहे ठहियल। अलाए कॾहिं ठाहींदासीं या न ठाहींदासीं ख़बर न आहे। ॾिसो फ्रेश नवां प्लांट सॼा लॻराया आहिनि। हीअ आहे ॿेर जो वणु। वीचारी अञा ॿेर फुटंदा ई न आहिनि त हिन मथां वसकारो शुरू थी वेंदो आहे माण्हुनि जो। ऐं हिन घर जे ॿाहिरां त ॾाढा सारा वण आहिनि। हे चीकू जो वणु आहे ऐं तव्हां ॾिसंदो हिन में ॿूर थियणु शुरू थियो आहे। अड़े वाह वाह, हे सुराण पॉइंट आउट कया आहिनि मथे। ॾिसो तव्हांखे चीकू हिन में लॻल नज़र ईंदा। सो माशाल्लाह इहा आदत मूंखे ॾाढी थी वणे, या इहो रूल आहे या आदत आहे या शौक़ु आहे, जेको बि आहे। हिन घर जे ॿाहिरां ॾाढा प्लांट्स हूंदा आहिनि त वण टिण गुल ॿूटा पोखणु पंहिंजे आसपास अखियुनि खे सुकून मिली वेंदो आहे। अखियुनि खे सुबुह जो हिते वॉक जे टाइम ते अजीब हिकिड़ी ख़ुशबू फैलियल हूंदी आहे, जेका गॾियल सॼियल सभिनी गुलनि जी ऐं प्लांट्स जी हूंदी आहे। ॾाढो मज़ो ईंदो आहे मूंखे। अॻियां हिकिड़ो अंब जो वणु आहे। कल्ह सुबुह वॉक करणु आयमि त ॿ हेॾियूं मोटियूं ताज़ियूं अंबड़ियूं किरियूं पयूं त उहे मां खयूं उतां। हालांकि असां उहे भाॼी वारे खां वठी था सघूं, पर उतां खयल अंबड़ियुनि जो मूंखे एॾो मज़ो आयो। उहो अञा ताईं फ्रिज में पयूं, कटी न आहिनि। छो त सुराणे मुंहिंजो गलो ख़राबु हो त असां न त मर्ज़ी इहा ई हुई त लूणु विझी ऐं खावां। हे हितां अञा बि किरियूं पयूं आहिनि, पर हाणे कोन थी खणां छो त मां बाज़ारि थी वञा। हे तव्हां ॾिसी सघो था, हीअ अंब जो वणु आहे ऐं माशाल्लाह सां हे भरियो पियो आहे फ्रूट सां। सो ईअं सॼी कॉलोनी में चौधारी कुझु सजावटी ॿूटा आहिनि, कुझु फ्रूट्स जा आहिनि। सो हाणे ऑलमोस्ट असां गेट ते पहुची चुका आहियूं। कैमरा बंदि था कयूं ऐं अॻियां हलूं था। कीमत जो है थोड़ा मुझे बताइएगा, कौन सी चीज़ कितने की दे रहे हैं? हिसाब करें। दूसरा मटर वठूं सर। मटर कैसे दिए भाई? 1 किलो दे दें मटर भी। 100 रुपये किलो। असां घर वापसि अची विया आहियूं, तक़रीबन मुनो बि थियो आहे। सो शॉपिंग तव्हां सां मां पोइ शेयर कंदमि। फ़िलहालु जेको आहे असां भाॼियूं जेके वठी आया आहियूं ऐं फ्रूट आहे असां वटि, त उन्हनि खे ठिकाणे हणंदासीं, भाॼियूं कटींदासीं, छिलींदासीं। भाॼी में अॼु असांखे लूणक बि नज़र आई। उर्दू में चवंदा आहिनि कुल्फ़ा, कुल्फ़े का साग, सिंधीअ में असां चवंदा आहियूं लूणक। सो इहा लूणक बि वरिती अथमि ऐं इन सां गॾु गॾु पालक बि वरिती आहे। त इहा मां सुराण ॿई कटींदा आहियूं गॾिजी। हमेशह मां साफ़ु करे सोए हुनखे मुठियूं ठाहींदी ॾींदी वेंदी आहियां, उहो कटींदी वेंदी आहे। ईअं कमु जल्दी थी वेंदो आहे, न त हिकु माण्हूअ खे ॾाढो टाइम थो लॻे। सो असां हिन महिल पहिरियों सभिनी खां इहो कमु कंदासीं। हिते लूणक कटिजी वई, इहा हाणे धोईंदासीं। पालक उन खां पहिरियों कटिजी विया। सो हिनखे साफ़ु था कयूं। चिकन वारे खे कॉल कयो हुअमि, कुझु चिकन घुरायो आहे। 420 रुपया किलो हुयो अॼु। ऐं उन खां अलावा फ्रूट में असां वरितोसीं स्ट्रॉबेरी, सूफ़ ऐं गिदरो ऐं मटर वरितासीं। वेंदे वेंदे सीज़न जा भिंडियूं आहिनि, करेला आहिनि। इहे अञा करेला त छिलवा कटवा लूणु ॾेई फ्रीज़ कंदासीं। मटर बि जेके आहिनि छिले फ्रीज़ थींदा।
भिंडियूं धोई रखंदासीं या जंहिंमहिल पचाईंदासीं उन महिल धोईंदासीं। सो इहो कमनि जो सिलसिलो जारी आहे। चिकन साफ़ु कंदमि, अञा हिसा ठाहे रखंदमि हुनजा। ऐं मासी त ईंदी कोन, इलाही ॾींहंनि खां कोन थी अचे ऐं अञा बि ख़बर न आहे त करे केसि ताईं न ईंदी। हूअं बि अॼु संडे आहे त हुनजो अचण जो कोई इम्कान ई कोन्हे। सो इहे कम जा सिलसिला असांजा हलंदा रहंदा। टाइम थियो 3:15, नमाज़ पढ़ी वरिती, मानी खाई वरिती। लंच में मां ठाहियो पुलाउ, चिकन जो बचियल बोड़ हो करे मां ऐं सुराणी हुयासीं लंच में, त असां हुन में थोरा चांवर विझी पुलाउ ठाहियो। उल्टो पुल्टो पुलाउ असां हिन जो नालो ॾिनो आहे। सो इन जी बि रेसिपी मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे। हाणे मां तव्हांखे शेयर कयां थी शॉपिंग अॼु जी। हिकिड़ी छोकिरी शादी लाइ आहे, ऐं 2 देॻड़ियुनि जो सेट आहे। कंप्लीट नथी खोलियां, 2 ढक तव्हां ॾिसंदो त 2 देॻड़ियूं आहिनि। ठीकु आहे, उन सां गॾु ॿियो हे स्टील जो मां हुनजे लाइ जग ऐं गिलासनि जो सेट वरितो आहे, छो त बिल्कुलु ग़रीब आहिनि, हारी ॿनिनि ते रहण वारा। उन्हनि जे लाइ शीशे जा जग गिलास कोई मुंहिंजे ख़्याल में यूज़फुल न आहिनि। हीअ शइ अहिड़ी आहे जेका हुननि वटि इलाही टाइम हलंदी। ऐं उनखां सवाइ हीअ जेको आहे थाल वरितो आहे, ऐं हिन पासे हीअ हिकिड़ो फ्राइंग पैन आहे, हीअ हिकिड़ो सॉस पैन आहे। इहे शयूं वरितियूं आहिनि। ऐं 2 वरितमि टॉल, हिकिड़ो पिंक ऐं ऑरेंज, प्लस ही जेके आहिनि टर्नर चमिचो कांटो केवी जेको बि हूंदो आहे पचाइण जे लाइ, इहो वरितो आहे। ऐं थाम जेके मां हुनजे लाइ खुला वरिता आहिनि। खुलियल थान मां ही हिकिड़ो बॉल सेट, हे नंढियूं प्यालियूं 6 ऐं हिन जो वॾो प्यालो। उनखां अलावा हीअ हिकिड़ी चांवरनि जी ट्रे मैचिंग सेट जी, ऐं हिकिड़ी एक्स्ट्रा ट्रे जेका सर्विंग ट्रे। ऐं उनखां सवाइ हिन में बि हिकिड़ो बॉल आहे, एक्स्ट्रा बॉल ऊंधो आहे। ऐं हिन जा चांवरनि कढण जा, बोड़ कढण जा चमचा आहिनि। ऐं 6 जेके आहिनि बोड़ जूं प्लेट आहिनि, 6 राइस प्लेट्स आहिनि। ऐं उनखां सवाइ हीअ वरितो आहे हिकिड़ो बाउल जो सेट, प्लास्टिक जो। हमेशह मां अहिड़ा वठंदी आहियां। 3 बॉक्सिस आहिनि हिन जे अंदरि। ऐं हीअ आहे मसालनि रखण जो दॿो, इहे बि हमेशह वठंदी आहियां। छो त कम जी शयूं, अञा बास्केट्स मूंखे न मिलियूं, ऐं मग मूंखां विसरी विया, उहे मां न वरिता आहिनि। 6 मग बि वठिणा आहिनि। सो मां तक़रीबन जेका शॉपिंग कंप्लीट करे चुकी आहियां। लास्ट टाइम मूं तव्हां सां कपिड़ा शेयर कया, ही अञा ताईं हिते ई पिया आहिनि, मां हितो खयां न आहिनि। ठीकु आहे, हे मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। हे कपिड़ा 2 छोकिरियुनि जी शादीअ लाइ आहिनि। हिकिड़ा लॉन जा आहिनि एम्ब्रॉयडर्ड, ऐं हिकिड़ा ही रेशमी आहिनि। ऐं इहे 2 जे लाइ इन करे हिन जो हिकिड़े छोकिरे जी शादी आहे, उनजी कुंवार लाइ ॾींदासीं। ऐं हिकिड़ी छोकिरीअ जी शादी आहे, त उनजे लाइ असां कपिड़नि सां गॾु हे सामान बि वरितो आहे। ठीकु आहे। ऐं अञा सनो थोरो ॿियो बि पर्स आहे, चादरूं आहिनि, उहो मूंखे कंहिं चयो आहे त उहो मोकिलींदा। सो मां वेट कंदमि जेसि ताईं उहे मोकिलिनि। ऐं हीअ जेको हिन महिल सामान तव्हां ॾिसो था, हीअ थाम टोटल 2 टॉल, ऐं हीअ जेको कुझु साम्हूं पियो आहे, इहो 7,000 में आयो आहे। ठीकु आहे न। 2 देॻड़ियूं आहिनि, सॉसपेन, थाल, स्टील जो जग गिलास जो सेट आहे, फ्राइंग पैन आहे। ऐं हीअ तक़रीबन ईअं सम्झो हाफ खां वधीक आहे डिनर सेट। छो त मां पैक थियल न वरितो, हुन में एक्स्ट्रा इलाही सना सना थाम आहिनि, उहे कंहिं कम जा न हूंदा आहिनि। पंहिंजे लाइ मां छा वरितो, फ्रूट ऐं भाॼी वरिती, प्लस ही वरितियूं 2 लेसिस। इहे मूंखे अञा राजिया ऐं हादिया जा कपिड़ा सिबणा आहिनि, त उन्हनि सां मैचिंग करण जे लाइ मां इहे लेसिस वठी आयमि फ्रॉक्स ते हणण जे लाइ। सो इहा आहे शॉपिंग अॼु जी। ऐं उनखां सवाइ हाणे कंदमि मां रेस्ट, ऐं पोइ छा थी कयां उहो तव्हां सां पोइ शेयर कंदसि। 4:30 थिया आहिनि हिन महिल, ऐं मां रेस्ट करे वरितो। हाणे ॿाहिरि अची वई आहियां, प्लांट्स खे ॾींदमि पाणी। नमाज़ खां पहिरियों उन्हनि खे पाणी ॾियणो। हाणे तक़रीबन मूंखे रोज़ानो पाणी ॾियणो थो पए, न त हीअ जेको आहे सुकी था वञनि, छो त उस बि काफ़ी तेज़ थी वई आहे, ऐं हवा बि जेका आहे उहा काफ़ी तेज़ थी हले, त उनमें पाणी हिननि जो जल्दी ड्राई थो थी वञे। सो हिन महिल टाइम आहे प्लांट्स जी ख़िदमत करण जो। शाम जा 5:15 थिया आहिनि, 4:45 थिया आहिनि, ऐं मां नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। हिते सुराण थोरी दाल भिॼाई आहे चणनि जी, राति जो मां पचाईंदमि चणनि जी दाल, लूणक ऐं चिकन मिक्स। ऐं हाणे जेको आहे असां 2 ॼणियूं मटर छिलींदियूंसीं। अॼु ई असां सीज़न जा आख़िरी मटर वठी आया आहियूं, छो त इलाही इन्हनि मां जेके आहिनि ख़राब बि निकिरनि था। ईअं असांजे कम जो इहो सिलसिलो जेको आहे जारी रहंदो। शाम जा थिया आहिनि 6:30, ऐं मटर असां छिले वरितासीं। उनखां पोइ हाणे अज़ान जो इंतज़ारु आहे, नमाज़ पढ़बी इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं सिलसिलो त जीअं मूं पहिरियों बि चयो त कम जो जारी रहंदो। असांजी नमाज़ खां पोइ डिनर ठाहींदमि, ऐं जेके थाम वग़ैरह वठी आई हुयमि, इन्हनि जा मूंखे फ़ोटोज़ बि कढणा आहिनि। हिकु त मां पंहिंजे फेसबुक वारे पेज ते रखंदी आहियां। मुंहिंजे पेज जो नालो आहे ताहिर वफ़ाई
वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन। उन ते बसि मां पंहिंजो रिकॉर्ड ठाहींदी आहियां, हर को ॾिसी वठंदो आहे जंहिं मूंखे पैसा ॾिना आहिनि, जंहिं सामान ॾिनो, ठीकु आहे न। इहो इन जा पिक्चर्स कढंदमि ऐं उन खां पोइ इहो पैक कंदमि सामान। त इहो असांजो कमु थींदो रहंदो देरि ताईं। ऐं बाक़ी व्लॉग जो ई मुंहिंजो आख़िरी हिसो हूंदो आहे जंहिंमें मां थोरी कचहरी कंदी आहियां तव्हां सां। ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे, ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां कंहिंजे लाइ इहो थोरो घणी हेल्प करे ईंदी आहियां, थोरी घणी ख़ुआरी करे ईंदी आहियां। पैसा त सभिनी ॾियण वारनि जा आहिनि, हर कंहिंजो इन में हिसो आहे, कंहिं हिक जो न आहे ऐं न ई मुंहिंजो को कारनामो आहे। मां पंहिंजो टाइम ॾींदी आहियां, मां पंहिंजी महिनत ॾींदी आहियां, एनर्जी ॾींदी आहियां ऐं हक़दारनि ताईं ॻोल्हे करे इहे शयूं मां पहुचाईंदी आहियां हमेशह। ऐं मुंहिंजी तव्हांखे बि इहा सलाह आहे, बल्कि अर्ज़ु आहे, त जेतिरो थी सघेव पंहिंजे आस पास ॾिसो, माण्हुनि जी मदद कयो। ज़रूरी न आहे हाणे जीअं असां शादियुनि में हेल्प कयूं था त कॾहिं बि कंहिंखे बि असां कोई फर्नीचर या अहिड़ियूं शयूं न ॾिनियूं आहिनि। हिकु त हेल्प अहिड़नि जी कंदा आहियूं जेके हिकु वॻो बि न ॾेई सघनि, ऐं शयूं तव्हां सां मां शेयर कंदी रहंदी आहियां, कुझु ज़रूरी थांव बेसिक, कुझु कपिड़ा ऐं घर जी का हिकु ॿ ॿी ज़रूरत जी का शइ हूंदी आहे त अहिड़े क़िस्म जी शयूं असां इहे हेल्प कंदा आहियूं। ऐं हिकु कंहिं माण्हूअ ॾे कुझु पैसा मोकिलियमि, उन्हनि खे कैंसर जी बीमारी आहे, मुंहिंजो पुटु आयो त उहो खणी वियो। ऐं अहिड़ी तरह सां हितां कंहिं जो पुटु ॾाढो बीमार आहे, उन चयो, उहो हेॾे होॾे मैसेजिस करे चंदा करे जेके बि 10-12 हज़ार मूंखां थिया उहे मोकिलियमि। त ईअं अहिड़े क़िस्म जी कोशिशि जारी रहंदी आहे। त ज़रूरी आहे इहो ॾाढो त हिक ॿिए जी मदद कजे, हिक ॿिए जी सपोर्ट कजे जेतिरी थी सघे। असां दावा ई नथा करे सघूं घणे जी या कंहिं वॾे कम जी, पर इहो नंढो नंढो कमु त असांजे वस में आहे न। पोइ हुन में कज़न्स, भेनर, फैमिली आहे, फ्रेंड्स आहिनि, ऐं मां त जीअं टीचिंग कई आहे त मूंखे स्टूडेंट्स बि आहिनि, माशाअल्लाह, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, एॾो एतबार कनि था ऐं अखियूं बंदि करे पंहिंजी महिनत जी कमाई मोकिले था ॾियनि। त अॼु बि इहो सामान थांव जी मूं तव्हांखे ॿुधाया 7,000 जो इहो सामान आयो तक़रीबन, मुख़्तसिर सामान, ऐं कपिड़ा उन खां अलावा आहिनि। अञा कुझु शयूं ॿिए कंहिं हंधा अचणियूं आहिनि, उहे बि ईंदियूं त पोइ ॾिसंदमि त छा थी मां हिन में ऐड करे सघां, उतां उहे मोकिलींदासीं, पैक करे रखंदमि। मुंहिंजी भेण अचणी आहे, जॾहिं बि उहा ईंदी त खणी वेंदी, उन खां पहिरियों मां हर शइ ठाहे ठुके ऐं सेट करे रखंदमि। इहो मुंहिंजो हमेशह कमु आहे। अलाह कंदो एतिरी हिमत, एतिरी सिहत अलाह से मूंखे ॾींदो जो मां इहो कमु जारी रखंदमि। इहो कमु मुंहिंजी ज़िंदगी आहे, मां इहो न कंदमि त मूंखे मज़ो न ईंदो। ऐं उन सां गॾु पंहिंजे लाइ अॼु कुझु बि न वरितोसीं, जीअं सब्ज़ी ऐं पंहिंजो फ्रूट, इहो त लाज़मी वठंदा आहियूं। लेस वरितमि सिर्फ़ु, ॾाढो कंट्रोल कयमि पाण ते, ॿी काई शइ न वरितमि अॼु। सो अञा कोशिशि कंदमि त कुझु ॿिन्ही नंढड़ियुनि जा फ्रॉक, गर्मियुनि जा कपिड़ा कुझु सिबी वठां, पयल आहिनि कपिड़नि जा टुकड़ा, उहो बि इहो बि कमु हलंदो रहंदो। ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जो मुंहिंजो जेको बि हे व्लॉग आहे, सुबुह खां वठी हिन महिल ताईं मां जेको कुझु कंदी रही आहियां तव्हां सां शेयर कयो अथमि। मूंखे मोट ज़रूरु ॾियो, ज़रूरु ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो, ऐं प्लीज़ घणे खां घणो मुंहिंजी वीडियोज़ खे शेयर कयो। ऐं मां चाहियां थी तव्हां सभु जेके बि मुंहिंजा मुस्तक़िल ॾिसण वारा आहियो, माशाअल्लाह ॾाढो एप्रिशिएट कयो था, तारीफ़ कयो था, ॾाढो सुठो था सम्झो मुंहिंजी वीडियोज़ खे। त मां चाहींदमि त तव्हांजी इहा थोरी ज़िमेदारी ठहे थी त घटि में घटि तव्हां मुंहिंजी वीडियोज़ खे ॿियनि सिंधियुनि ताईं ज़रूरु शेयर कयो। ऐं उन खां अलावा मुंहिंजो जेको आहे डेली लाइफ व्लॉग ऐं मुंहिंजो फ्राइडे जो लाइव सेशन, इहो सिंधीअ में आहे। बाक़ी मुंहिंजियूं जेके बि ॿियूं वीडियोज़ आहिनि उहे उर्दू ऐं सिंधी ॿिन्ही में आहिनि, त उन्हनि खे त तव्हां ॿियनि सां बि शेयर करे सघो था। जेके सिंधी नथा सम्झनि उहे बि उहे वीडियोज़ ॾिसी था सघनि, छो त मां उन में उर्दू ऐं सिंधी ॿिन्ही ॿोलियुनि में ॻाल्हाईंदी आहियां। त इहा तव्हांजी तरफ़ां मुंहिंजी हेल्प हूंदी, इहा तव्हांजी तरफ़ां मुंहिंजी सपोर्ट हूंदी। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद जो, सलामत जो। मोकिलायूं था, इंतज़ारु रहंदो तव्हांजे कमेंट्स जो, घणे खां घणा जेके कमेंट्स मूंखे खपनि। अगरि के मिस्टेक्स ॾिसो तॾहिं बि, अगरि कुझु सुठो लॻे तॾहिं बि, हर हाल में। सो मोकिलाईंदासीं हाणे इंशाअल्लाह, ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।